तू कंहिंजी हिकिड़ी ढक तो खुदा तुंहिंजूं 100 ढकींदो। ही पाको आहे। माना त तव्हां कंहिंजी बि ऐब जो ई न करियो। जेकॾहिं कंहिं अहिड़ी ग़लती कई आहे या उन खां का बि ख़ता थी वई आहे त बि इहा ॻाल्हि पाण ताईं महदूद रखो ऐं उन ते पर्दो रखण जी कोशिशि करियो। जीअं हिकु ॿी बि चवणी मशहूरु आहे त ढकी भली आहे। मतिलबु कंहिंजो राज़ ई रखो। कंहिंजा ऐब ॾिसण में अचनि त उनजी निशानी भले तव्हां कई बि हुजे तॾहिं बि उन जो ज़िक्र ॿिए जे अॻियां न करियो। इन करे ईअं चयो अथनि। ठला ठिकर पिया ठुड़कनि। ही पाको आहे। यानी ॻाल्हि में कुझु बि कोन्हे। ठॾो पियो गोड़ थिए, अजाइबी ॻाल्हि थिए। मामलो ईअं आहे जीअं ॿ थांव पाण में ठोका कंदा आहिनि। जॾहिं उहो टकराइबा आहे पर ॿिनि थाने टकराइजण या उन्हनि जे गोड़ या ठुका सां न को फ़ाइदो न को नुक़सानु। ठल ते खुल। माना हथें ख़ाली कंहिं बि चीज़ जी घुर करणु ऐं मुफ़्तखोरी करणु, पान बीड़ी चांहि सिगरेट वग़ैरह ॿिए मां कढणु। असल में हीअ चवणी पते रांदि जी पैदावार आहे। जॾहिं ज्वारी फुटी वेंदो आहे ऐं पता अञा पिया हूंदा आहिनि त अॻे रांदीगर खां बग़ैर पैसनि ॾियण जे चवंदो आहे त पता खोल। पोइ चवंदो आहे पैसा विझ, ठल ते खुल थो कराई या रुॻो ठल ते खुल। ठिकर भितर ते, भितर ठिकर ते। पाको आहे जंहिंजो मतिलबु इहो आहे त इंसानी ज़िंदगी में हेठायूं ऐं मथायूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं माण्हू सदाईं हिकु जहिड़ो कोन रहंदो आहे। टका टिट ॾीन। पाको आहे जंहिंजी माना हिन तरह आहे त पैसो पियो ॻाल्हाए ऐं इहे अजायूं सजायूं ॻाल्हियूं जेके ॿुधूं पिया सिर्फ़ु पैसे जे करे आहिनि। पैसो हूंदो आहे त माण्हू क्या बोलता पियो कंदो आहे ऐं अहिड़ा एक्शन ऐं अहिड़ी शोबाज़ी कंदो आहे। कंहिंखे दड़को ॾियणु, कंहिंसां हरूभरू जो विढ़णु, वड़ाई करणु, ॿिए खे ॾेखारणु, अजाया ढेंग टिपा ॾियणु, इहो सिर्फ़ु पैसे जो कमाल आहे। तॾहिं ईअं चयो अथनि टका था टिट ॾीन। माना टका पिया ॻाल्हाइनि, माण्हू कोन पियो ॻाल्हाए। टरी ॾुर्त ॾेह तां। हीअ चवणी आहे। माना मुल्क तां मुसीबत ऐं आज़ार लही वियो, तकलीफ़ टरी वई, चङो थियो या भला टरी वई, शाम त टरी वई। टिपे त दरिया टिपी वञे, बीहे त कसड़ी ते बीह रहे। ही पाको आहे। माना जेकॾहिं को पंहिंजी ते अचे ऐं सचाई ॾेखारे त दरिया बि उन का शइ कोन्हे, उहा बि पार लंघे वञे। ऐं जे दिलि हणी बीह रहे त पोइ करियो या कसी बि टिपी कोन सघंदो। मतिलबु ॻाल्हि आहे दिलि झलण जी। हिन पाके में माण्हुनि जी मिज़ाज ऐं तबियत तरफ़ इशारो कयल आहे। जिन जी तबियत कॾहिं कहिड़ी हूंदी आहे, कॾहिं कहिड़ी हूंदी आहे, कॾहिं कहिड़े रंग में हूंदा आहिनि, कॾहिं कहिड़े रंग में हूंदा आहिनि। टरड़ कां थी वेबो त बुख मरबो। पाको आहे जंहिंजी माना आहे त जेकॾहिं हथ ते हथु रखी वेही रहिबो त पोइ माण्हू कुझु बि कोन करे सघंदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं कुझु न कबो त बुख ई मरंदो माण्हू। तंहिं करे अहिड़ी बुख खां बहितर आहे त माण्हू हथ पेर हणे ऐं कुझु न कुझु करे, महिनत ऐं जदोजहद करे, जंहिंसां घटि में घटि ॿियो कुझु न बि थी सघे त बि पंहिंजो पेट त माण्हू पारे सघे। टिट ॾेई वेर कोन पिराइबो। हीअ बि पाको आहे। मतिलबु त हरू भरू या ॼाणी बुझी ख़्वाम ख़्वाह कंहिंखे तकलीफ़ कोन ॾिबी ऐं नुक़सानु कोन रसाइबो ऐं अहिड़ी का बि अजाई सजाई ॻाल्हि कान कबी जंहिंसां दुश्मनी पैदा थी पवे ऐं अॻिलो माण्हू वेरी थी साबित थिए।